न्यू सैदाबाद वेझो शिकारपुर खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच क़ौमी शाहरा ते कल्टी थी पई। ड्राइवर समेत 2 ॼणा फ़ौत, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अली कासिम मूजिबि फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस हादसे में फ़ौत थियलनि जी सुञाणप अदनान बलोच ऐं शहरयार तौरु कई। ॿुधायो पियो वञे त ड्राइवर खे निंड अचण सबबि हादसो पेश आयो। कोडे जी भरिसां नौजवान जो लाश हथायो अस्पताल मुंतक़िल कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिबि कोडे जी भरिसां ॻोठ फैज़ल महर मां 35 वरियनि जे नौजवान जो लाश हथायो। पुलिस मूजिबि हथायल लाश जी सुञाणप शाहनवाज़ वल्द ग़ुलाम नबी बोज़दार तौरु थी आहे, जेको बोज़दार वॾा जो रहवासी आहे। पुलिस मूजिबि नौजवान नशे जो आदी हुयो। वधीक जांच कई पई वञे। इतला मिलण ते नौजवान जा वारिस कोडे जी अस्पताल पहुची विया। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। खैरपुर में दहशतगर्दी तोड़ अदालत जे स्पेशल जज इनाम अली मलिक जी अदालत क़त्ल ऐं 2 ॼणनि खे ज़ख़्मी करण वारो ॾोह साबित थियण ते 6 जवाबदारनि खे 2 भेरा उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि सज़ा ॿुधायल जवाबदारनि में फयाज़ कांधड़ो, नूरुल्ला उर्फ़ नूरो कांधड़ो, गुलण उर्फ़ गुलू कोड़ो कांधड़ो, लतीफ़ ॾिनो कांधड़ो ऐं सूमर कांधड़ो शामिल आहिनि। सज़ा ॿुधायल जवाबदारनि 6 साल अॻु कोडे जी थाणे जी हद मिठड़े बस स्टॉप भरिसां क़ाइम होटल ते फायरिंग करे रावल उर्फ़ गोरू भील खे क़त्ल करे छॾियो हो, जॾहिं त पुलिस कांस्टेबल हादी बख्श भंबरो ऐं नवाज़ अल्लाह खोखर खे ज़ख़्मी करे छॾियो हो। वाक़े जो केस पुलिस कांस्टेबल हादी बख्श भंबरो जी फ़रियाद ते कोडे जी थाणे ते दाख़िल कयो वियो, जंहिं बाद अॼु दहशतगर्दी तोड़ अदालत में जवाबदारनि मथां ॾोह साबित थियण ते 2 भेरा उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। मेहड़ में राशिदी राइस मिल ते कम कंदड़ पोरियत मशीन जे बैलेट में विचण सबबि फ़ौत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दरबान खोखर मूजिबि मेहड़ शहर जे हुसैनी इमाम बारगाह भरिसां राशिदी राइस मिल ते कम कंदड़ मज़दूर सैयद शेर शाह मशीन जे बैलेट में विचण सबबि ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे इलाज लाइ तालके अस्पताल मेहड़ मुंतक़िल कयो पियो वियो त रस्ते में ई फ़ौत थी वियो। तालके अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। पोरियत जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। नारो में बरसात मुतासिरनि जो राशन बासरनि तरफ़ां खणण जी ख़बर हलाइण तां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दीदार अली शर खे अगवा करण जी कोशिश, ॻोठाणनि जी मुज़ाहिमत ते खेसि छॾे ॾिनो। नारो में एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दीदार अली शर बरसात मुतासिरनि जो राशन बासरनि तरफ़ां खणण जी पोस्ट रखी त बासर मथस मछिड़जी पिया। सहाफ़ी खां मोबाइल फ़ोन, 12,000 रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर कयो वियो। सहाफ़ी तरफ़ां सूराह थाणे ते केस दाख़िल करायो वियो। पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे। सहाफ़ी जो चवणु आहे त थाणे ते एनसी दाख़िल कराई आहे। हिन महल ताईं पुलिस कख भञी मीणो न कयो आहे। होॾां मक़ामी सहाफ़ इन वाक़े जी मज़म्मत कंदे बासरनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई ऐं सहाफ़ी खां फुरकियल सामान वापसि कराइण जो मुतालबो कयो आहे। भानसदाबाद में काछेवासी नीगर अस्पताल नींदे फ़ौत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मेमण मूजिबि काछेवासी नीगर जी ओचितो तबियत ख़राब थियण सबबि केतिरा ई कलाक रस्तो न हुजण करे काछी जे इलाइक़े ॻोठ बचल शाह मां न निकिरी सघियो, जंहिं बाद वॾी मुश्किल सां खेसि भान प्राइवेट क्लिनिक पहुचायो वियो, जिते नीगर मीर हसन रोदनाणी फ़ौत थी वियो। मोरो बांधी रोड सिंध कॉलोनी शाख ते 8 वरियनि जो नीगर स्कूल वेंदे ट्रैक्टर ट्राली हेठां अची फ़ौत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो मूजिबि नीगर जवाद अली पुट गुलशेर कल्होड़ो स्कूल वेंदे ट्रैक्टर ट्राली हेठां अची फ़ौत थी वियो। शहर अंदरि वॾियुनि गाॾियुनि जो आज़ार वधण ख़िलाफ़ हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। वारसनि पारां लाश रोड ते रखी ड्राइवर जी गिरफ़्तारी लाइ धरणो हयो वियो। शहदादकोट में ॻोठ वॾा सीलरा में न्याणियुनि जे मिडिल स्कूल खे बासर शख़्स ताला हणी छॾिया। तालीम हासिल करण लाइ आयल शागिर्दियाणियूं ऐं उस्ताद दरवाज़े अॻियां बीही वापसि थी विया।
SS न्यूज़ जे रिपोर्टर घनौर ख़ान ब्रोही मूजिबि बासर शाहनवाज़ सीलरो पारां नौकरी न मिलण तां स्कूल खे तालो हणी छॾियो। स्कूल जे हेडमिस्ट्रेस हाजन सीलरो चयो आहे त बासर शख़्स पारां अॻु में बि केतिरा भेरा स्कूल खे ताला हणी परेशान करे रहियो आहे ऐं हींअर बि स्कूल खे तालो लॻाए छॾियो आहे। हुन चयो त स्कूल खे ताले हणण जो इतला तालीम खाते जे अमलदारनि समेत डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट ऐं असिस्टेंट कमिश्नर खे ॾिनो आहे। स्कूल खोलराए तालीमी अमल बहाल करायो वञे। याम नवाज़ अली वेझो पाटोयो जो रहवासी शमशाद अली ज़रदारी घरां कराची लाइ निकितो त रस्ते मां पुरस्कार नमूने गुम थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर साईं बख्श राजपर मूजिबि नौजवान जो अञा ताईं को बि ॾस पतो नाहे मिली सघियो। नौजवान जे वालिद रहीम ज़रदारी चयो आहे त असांजी कंहिं सां दुश्मनी नाहे। संदसि पुटु घरां इहो चई निकितो हो त मां कराची वञा थो, पर 3 ॾींहं गुज़रण खां पोइ हू कराची नाहे ऐं संदसि मोबाइल बि बंदि आहे। हुन वसवारनि खे मदद जी अपील कई आहे। रुकनबुड़ा में PP अॻवान ऐं अॻूणे UC चेयरमैन अमीर अली कीरियो खे झोल पुलिस शहर जे विच मां कार मां लाहे गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो मूजिबि PP जे अॻवाननि ऐं कारकुननि तोड़े कीरिया बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में झोल थाणे अॻियां गॾु थी रोड ब्लॉक करे एहतजाजी धरणो हयो। PP अॻवान अली हसन कीरियो, करम अली कीरियो, अली गुल कीरियो, रईस हैदर ख़ान मरी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त झोल पुलिस बेगुनाह PP अॻवान अमीर अली कीरियो खे गिरफ़्तार करे खंभे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त अमीर अली खे फ़ौरन ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे, जॾहिं त पुलिस जो हिन वक़्त ताईं को बि मौक़िफ़ साम्हूं न आयो आहे। मटियारी ज़िले अंदरि सिंधू दरिया में पाणी जे वहिकरनि में तेज़ी अची वई। SM बचाव बंदनि ते पाणी जो दबाव वधण सबबि रहवासियुनि में ख़ौफ़ छांइजी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर सोहो मूजिबि हाला पुराणा, भाणोट ऐं ॿियनि कचे वारनि इलाइक़नि में ताज़नि बरसातुनि खां पोइ पाणीअ जी सतह वधण लॻी आहे, जंहिं सबबि कचे वारे इलाइक़नि में ग़रीब हारियुनि जा पोखियल फसल पाणी हेठि अची विया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त सिंध सरकार ऐं मटियारी इंतिज़ामिया पारां मुतासिर थियलनि जी कंहिं बि क़िस्म जी वाहुर न पई कई वञे। आफ़िसर पंहिंजनि बंगलनि में आराम सां सुतल आहिनि। सिर्फ़ थोरो कमु ॾेखारे फॉर्मेलिटी पूरी कई पई वञे। रुकनबुड़ा में कैंपस स्कूल मां नामालूम चोर स्कूल जा ताला तोड़े पखा, बिजली जा बोर्ड ऐं ॿियो सामान लाहे खणी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो मूजिबि प्राइमरी स्कूल जे हेड मास्टर ग़ुलाम कादिर ख़ासखेली ॻाल्हाईंदे चयो त चौकीदारनि पारां ड्यूटी न करण करे स्कूल मां गुज़िरियल काफ़ी वक़्त खां नंढियूं वॾियूं चोरियूं थियण रोज़ जो मामूल बणियल आहे। हेड मास्टर मुश्ताक मेमण सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त थियल चोरी जा ज़िम्मेवार चौकीदार आहिनि, जॾहिं त चौकीदार मालिक हाजाणो ऐं रहमान राजपूत चयो त संदन चोरी सां को बि तालुक़ नाहे। ॿिए तरफ़ DO सेकेंडरी अरशद बेग राब्तो करण ते चयो त चोरी जी रिपोर्ट घुराई आहे ऐं चौकीदारनि ख़िलाफ़ बि इंक्वायरी कई वेंदी। ठुल में देह लाॾो जे आबादकारनि पारां रेवेन्यू खाते जे अमलदारनि पारां खातनि में हेराफेरी करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिबि मुज़ाहिरीन रेवेन्यू अमलदारनि जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक कुझु वक़्त लाइ मुअतल थी वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहम्मद उस्मान ब्रोही, बरकत ख़ान कटोहर, शाहनवाज़ कुंडराणी, डॉक्टर अब्दुल नबी कटोहर ऐं ॿियनि चयो त संदन ज़रई ज़मीन जा खाता रेवेन्यू अमलदारनि पारां मिली भगत कंदे तब्दील कया विया आहिनि। रेवेन्यू खाते जे सुपरवाइज़र असगर अली सरकी ऐं तपेदार इमदाद अली भुट्टो मुबैना तौर 60 लख रुपया ॻरी रिश्वत वठी खातनि में हेराफेरी कई वई आहे। हुननि मुतालबो कयो त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो।